हाँ जी बिल्कुल पिरा एक्शन कमेटी पारा मुगी बाड़न जी बाज़राबी ले बबलो क़ौमी शहरा बंद करण जो ऐलान कयो हो तो बबलो क़ौमी शहरा जो अॼु बंद थी चुको आहे। मुझो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त मुगी बाड़न जा वारस आहिनि उहे रोड ते वेहिजी विया आहिनि ऐं रोड जे ॿिन्ही पासनि खां जेको आहे उहो गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं आहिनि। इन हवाले सां वधीक ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं पहिरियां पिणु जेको आहे मुगी बाड़न जी बाज़राबी लाइ बबलो क़ौमी शहरा बंदि कयो वियो हो जंहिं बैदि एसएसपी सखर ऐं एसएसपी खैरपुर जी यकीन दहानी बैदि जेको आहे उहो खोलियो वियो जंहिं 3 ॾींहंनि जी मोहलत घुरी 3 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस हिकु बि मुगी बाड़ खे बाज़ियाब न कराए सघी हुई जंहिं करे अॼु हिकु भेरो ॿीहर जेको आहे प्रिया एक्शन कमेटी पारां बबलो क़ौमी शहरा बंदि कयो वियो आहे। इन हवाले सां साईं जॾहिं प्रिया एक्शन कमेटी जे अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल्हि थी उन्हनि इहो ई चयो आहे त जेसीं ताईं मुगी बाड़ा बाज़ियाब न थींदा तेसीं ताईं रोड बंदि हूंदो। जी पूरी आहे ऐं मैदान उन्हनि ॾिनो आहे असांखे 27 ॾींहं आहे त कालो को ॾींहुं बि हुयो जेकॾहिं ॻाल्हियूं असां कंहिं बि न आहिनि कयूं पंहिंजे लेखे मीडिया ते साईं मुराद अली शाह ज़ियाल अंजार या जेके बि सिंध पुलिस जा जेके बि अहलकार आहिनि पंहिंजे लेखे पंहिंजा बयान ॾियनि पिया। असां सां को बि जुड़ियल न आहे। हेॾो वॾो कैंप लॻल आहे, हेॾा अगवा थियल ॿारड़ा आहिनि पर राब्तो असां सां करणु घुरिजे न। असांखे असां सां असांखे ॿुधाइणु घुरिजे न। असांजी मर्ज़ी खां सवाइ असां सां ॻाल्हाइण खां सवाइ पंहिंजे लेखे बयान ॾियनि पिया ॾियनि भली। असांजी तयारी पूरी आहे, कराची में हुजे हैदराबाद में हुजे कमू शहीद ते हुजे सॼी सिंध में मेड़ सूधो मोरो सूधो सॼी सिंध में हर बाशऊर माण्हू रोडनि ते हूंदो। ऐं जेकॾहिं असां चवंदासीं त असां कंहिं ॻाल्हायो आहे त असां सां हींअर ताईं कंहिं बि न ॻाल्हायो। जेकर तव्हां सवाल इहो आहे कंहिं बि न ॻाल्हायो आहे। शाम जो तयारी पूरी आहे, ब्लॉक हूंदो सॼो रोड पिया छा तव्हांखे नज़र आया आहिनि? अचनि पिया त छा कंदा उहे? असां हुननि जे कंटेनरनि जे मथां चढ़ी वेंदासीं भला। असांजा वारिस असांजा माण्हू उहे पाण ई रोड बंदि करे छॾींदा।